बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। प्यारा दोस्तों, साथियों, भाइरों, ॿुधंदड़ो, अॼु असां किस्सा चार दरवेश जंहिंजूं लगातार 16 ॾींहं यानी 16 किस्तूं असां तव्हांजे अॻियां बयानु करे चुका आहियूं। अॼु उन किसे जी पुॼाणी आहे 17वीं किस्त ऐं आख़िरी किस्त, ऐं इंशा अल्लाह हिन खां पोइ तव्हां दोस्तनि जो साथ रहियो असांजी हिम्मत अफ़ज़ाई कंदव त इंशा अल्लाह हिन खां बि बहितर तव्हांखे किस्सा असां पंहिंजे हिन चैनल ते अपलोड कंदासीं। कल्ह 16वीं किस्त असां तव्हांखे ॿुधाईसीं। थोरो मां 16वीं किस्त जो तारीफ़ बयानु करे वञा, जंहिंमें चौथों फ़क़ीर पंहिंजो किस्सो बयानु पियो करे त असां जॾहिं मलक सादिक जेको मूंखे फोटू ॾिनो हो उहा साॻी शहज़ादी खणी मलक सादिक वटि पेश कईसीं। पोइ मुबारक मुंहिंजे हाल ते रहम खाई ऐं हुनखे हिकिड़ो तेल हयो जंहिंजे करे हुन मां बदबू पई अचे। असां इहो ई प्रोग्राम ठाहियोसीं त मलक सादिक खे बदबू ईंदी ऐं हिनखे छॾे ॾींदो, न खणंदो, पोइ मतिलबु मां इहा मुंहिंजी ज़ाल आहे त इहा ॼण मूंखे ई मिलंदी। चई मलक सादिक वटि जॾहिं आयासीं, मलक सादिक ॾाढो ख़ुशि थियो, ॾाढो ख़ुशि थियो, ॾाढो असुलु बाक़ाइदे मूंखे कुर्ब पे ॾिनई। चए पियो अहिड़ी अॼु तोसां मां महिरबानी कंदुसि जो मां कॾहिं कंहिं ते महिरबानी न कई आहे। ईअं सम्झ मां तोखे अॼु खां वठी पंहिंजो पुटु कयो, बादशाही त तोखे आहे ई आहे पीउ वारी, पर मां तोते अञा वधीक महिरबानी कंदुसि। पर जेॾी महिल छोकिरी हुनजे अॻियां आई, अहिड़ी हुन में बदबू हुई जो मलक सादिक उतां उथी ॿाहिरि निकितो। असां ॿिन्ही खे घुराई कावड़ में, असां ॾे निहारे, चई त तव्हां हे ख़यानत कई आहे, तव्हां छा कयो आहे जो हिन में हेॾी धप पई थी अचे। मुबारक बि कसम खयां, मूंखे चई त पोइ पक तो कयो आहे। जे मुबारक न कयो आहे त पक तो कयो आहे। तव्हांखे मां केतिरो झलियो हो त अमानत में मुंहिंजी में ख़यानत न कजो। हाणे तव्हां ॾिसो त मां तव्हां छा थो कयां। पोइ उते ई ओचितो मुबारक जेको आहे त मुबारक ईअं बाल वांगुरु ईअं मथे हलियो वियो, बाल वांगुरु, जीअं बाल गोल थींदो आहे ईअं खेनुड़े वांगुरु वेड़जी सेड़जी ईअं मथे हलियो वियो। वरी उहो खिवण वांगुरु तजला ॾींदो हेठि दाहूं कंदो, वरी हेठि किरियो ऐं मां बेहोश थी वियुसि। पोइ चई जेॾी महिल मां होश में आयुसि त मां ॾिठो त मां कंहिं झंग में आहियां। मुबारक बि कोन्हे, मलक सादिक, उहा नाज़नीन, केर बि मतिलबु कोन्हे, झंग में आहियां। पोइ उतां उथियुसि, का ख़बर कान पई पए त मलक सादिक जो मुल्क किथे आहे, पंहिंजो मुल्क किथे आहे, ख़बर न पई पए। जंहिंखां पुछां पियो त मलक सादिक जो मुल्क किथे आहे त माण्हू चवनि पिया चरियो आहे। रुलंदे रुलंदे ॾाढो तंग थियुसि, का रस्तो कोन पियो सुझे, का ख़बर तरफ़ जी ख़बर न पई पए। पोइ सोचियुमि त हीअ ज़िंदगी कहिड़ी आहे, ख़ुदकशी पे कयमि। पर पोइ तव्हांखे जीअं इशारो मिलियो, मूंखे बि हिकिड़ो बुज़ुर्ग आयो, उन इशारो ॾिनो त तूं ख़ुदकशी न कर, अलाह मां उमेद न लाइ, तूं रूम मुल्क वञ, उते जेको आहे सो तो जहिड़ा ॿिया बि हूंदा 3 ॼणा, ऐं उतां जो बादशाह बि हूंदो, अलाह कंदो तव्हांजी मुराद उते पूरी थी। पोइ पुछाऊं कंदो कंदो हिते अची पहुतो आहे। मुंहिंजो किसो बादशाह सलामत इहो। हिननि जे इन कचहरीअ हलंदे बादशाह खे बची मुबारक मिली त बादशाह सलामत, फिलाणी जेका तुंहिंजी घरवारी हुई, जंहिं ते तुंहिंजो ॾमर हुयो, जंहिंसां तूं कावड़ियल हुई, जंहिं ॾे वेंदो घटि हुई, महीना थी विया हुई जो तूं उन ॾे कोन वेहीं, उन खे उमेद वारी हुई, पर तूं जो ओॾे कोन पियो वञी, तुंहिंजे डप जे करे को नौकर चाकर बि कोन पियो वञे, तोखे न ॿुधाए सघी। मुबारक हुजे तोखे पुटु ॼाओ। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। बादशाह इहो ई सम्झो त फ़क़ीरनि जे क़दमनि जी बरकत आहे जो फ़क़ीर मूं वटि आया आहिनि, उन जे करे मूंखे जेको आहे सो पुटु ॼाओ आहे। बादशाह बि ॾाढो ख़ुशि थियो। वञी छोकिरो ॾिठईं, ॾाढो सुहिणो सेबितो, तमामु बहितरीनु। बादशाह खणी आयो फ़क़ीरनि खां, चईं त तव्हां हिन ते नालो रखो। नालो रखियुसि बख़्तियार। नंढड़े जो ॾाढो नंढड़ो सुहिणो हो। नंढड़े खे जीअं घर खणी विया, महल में अंदरि खणी विया, वेंचारे दाईअ जे हवाले कयनि त ओचितो हिकिड़ो ककर आयो जेको उन दाईअ जे मथां अची थियो। वरी उते जो उते हो ककर गुम थी वियो। दाई बेहोश, नंढड़ो आहे ई कोन। महल में रोज़ राड़ो थी वियो, का ख़बर न पई पए त नंढड़ो काॾे वियो। रोज़ राड़ो, जेका शहर में ख़ुशी हुई, जशन हुया माण्हुनि में, बादशाह पाण ख़ुशि हुयो, महलात में जशन पे हलिया, उहे सभु ख़तमु थी विया। रोज़ राड़ो शुरू थी वियो। सालनि खां पोइ ॼाओ, वरी अलाए कीअं थी वियो। आख़िर 2 ॾींहंनि खां पोइ वरी उहो साॻियो ककर आयो जेको नंढड़े खे खणी आयो। नंढड़ो हिंदोरे में हुजे,
नंढड़ो हिंदोरे में उनखे सूखड़ियूं पाखड़ियूं हीरा जवाहर लटा कपड़ा हिंदोरे में ॾाढा ख़ुशि थिया। पोइ हर महीने जे पहिरें चंड ते हर महीने जो नओं जेको चंड हूंदो हो उन ते शहज़ादो ईअं हिननि जे अॻियां ककर ईंदो हो जेको खणी वेंदो हो, ककर ईंदो हो खणी वेंदो हो, वरी 2 ॾींहंनि खां पोइ उनखे वापसि कंदो हो, 2 ॾींहंनि खां पोइ उनखे वापसि कंदो हो, वरी उहो साॻियो ककर ईंदो हो। माना हाणे हे हिरी विया हा, पर हाणे बादशाह जे बि का वस में ॻाल्हि कान हुई। 7 सालनि जो नंढड़ो अची थियो, बादशाह बि परेशान हो त बड़ा सिकी लधी मस हिकिड़ो पुटु ॼाओ, सो बि हाणे हुन सां हीअ अलाए कहिड़ो मसइलो आहे। बादशाह जी वस में बि का शइ कान हुई जो हुन ते कंट्रोल करे सघे। पोइ हिकिड़े ॾींहुं बादशाह वेही फ़क़ीरनि खे चयो त भला तव्हां बि अलाह जा पोतल बाना आहियो, बादशाहियूं छॾियूं अथव, दर दर पिञा आहियो, मुल्क पिञा हो, तव्हांजो अकुलु छा थो करे? मां हे ॾाढो परेशान आहियां। त ख़ुशी त मिली आहे, पर ख़ुशी बि कहिड़ी, रोज़ गणती आहे त भला कंहिं ॾींहुं न मोटे त पोइ ख़बर बि नथी पए त वञे किथे थो, त मां वञी किथां ॻोल्हींदोमांसि। पोइ हुननि हिनखे सलाह ॾिनी त तूं जेको बि इहो वञे थो खणी, सम्झ में इहो थो अचे त तुंहिंजे नंढड़े सां हुनजी मोहबत आहे, नफ़रत कान्हेसि, कावड़ में कोन थो खणी वञे, अथसि का तुंहिंजे नंढड़े सां मोहबत, तंहिंजे करे तूं उनखे ख़तु लिख त केरु बि आहीं, तुंहिंजी महिरबानी, मुंहिंजी दिलि थी चए त मां तोसां मिलां, तूं इहो ख़तु लिख, पोइ ॾिसूं त वरंदी छा थी मिले। उहो ख़तु वरी जंहिं ॾींहुं नओं चंड थियो उन हिंदोरे में रखिन, ककर आयो ख़त समेत नंढड़े खे खणी हले वियो। बादशाह फ़क़ीरनि सां ई वेठो हो, इहा साॻी ॻाल्हि पिए कयनि त बादशाह जे साम्हूं खड़को थियो, पनो अची किरियो। बादशाह पनो खोलियो, उन में लिखियलु हुजे त असांखे पाण तुंहिंजी सिक आहे, सुठो थियो तो चयो त मूंखे मुलाक़ात जो शौक़ु आहे, सो जेकॾहिं तोखे शौक़ु हुजे त पोइ देरि न कर, हिन महिल असां वटि पहुच, असां वटि सभु सामान मौजूदु आहे। पोइ जे ओचितो हिकिड़ो तख़्त नाज़िल थियो, ओचितो हिकिड़ो तख़्त नाज़िल थियो। बादशाह फ़क़ीरनि खे बि चयो त तव्हां बि इन ते वेहो, उहो तख़्त खणी हिननि खे उॾाणो। अची मलक शहपाल बादशाह जेको हुजे, शहपाल बादशाह जिन्हनि परिनि देवनि जो बादशाह हो, उन जे अची हिननि खे महल में लाथुनि, उते अची हिननि खे लाथुनि। हिननि खे त का शइ नज़र न पई अचे। हिकिड़ो माण्हू आयो, उन अची हिननि खे सुरमो पातायो, सुरमो पाराइनि त पोइ ॾिठनि त जिन परियुनि जी परियूं कतारनि में बीठियूं आहिनि, ऐं बादशाह ॾिठो त हिनारो नंढड़ो जेको आहे उन सां गॾु परियूं परीज़ाद उहे वेठा था रांदि खेॾनि। साम्हूं बादशाह ॾिठो त मलक शहपाल वेठो आहे, बादशाह जेको हुयो उहो तख़्त ते वेठो आहे। बादशाह हिन खे ॾिठो, बादशाह मलक शहपाल जेको हुयो उहो उथी आयो, अची हिन सां भाकुर पाए मिलियो, ॾाढी हिन जी आज्ञा कई, वरी हिन खे अची पाण सां वेहारियईं, पंहिंजे तख़्त ते वेहारियईं। राग नाच जी महफ़िल थी। ॿिए ॾींहं ते सुबुह जो वरी बादशाह हिन सां मिलियो। पोइ बादशाह हिन खां हाल वाल वठंदे हुन शहपाल हिन खे चयो त हे जेके 4 ॼणा तोसां गॾु आहिनि, हे केरु आहिनि? ही जेके 4 ॼणा गॾु आहिनि, हे केरु आहिनि? हिननि खे तूं पाण सां गॾु छो वठी आयो आहे? हिननि जो छा मसइलो आहे? पोइ बादशाह चइनी फ़क़ीरनि जेके 4 दरवेश हुया, बादशाह पाण त चइनी जी ॻाल्हि ॿुधी, चइनी जी सॼी हक़ीक़त बादशाह उन शहपाल बादशाह सां कई त हे पंहिंजे पंहिंजे मुल्कनि जा के अमीर आहिनि, के सौदागर आहिनि, के शहज़ादा आहिनि, बसि वक़्त जे हालतुनि हिननि खे अची हिन हाल में पहुचायो आहे। हिननि वीचारा ॾाढा ॾुख वियल आहिनि। सॼी ॻाल्हि बादशाह खे ॿुधाई, शहपाल बादशाह। ऐं शहपाल खे चयईं त मां हिननि सां वाइदो कयो हो त मां तव्हांजी मुराद पूरी कंदुमि। हाणे मूंखे बि ॻाल्हि सम्झ में नथी अचे त मां कीअं हिननि जो मसइलो हल कयां। तोखे ताक़त आहे, मां तोखे मिंथ थो कयां त हिननि जो मतिलबु पूरो थिए। हिननि वीचारनि वॾी महिनत ऐं मुसीबत सठी आहे। जेकॾहिं तव्हां थोरी बि तवजह कंदव न त हे वीचारा पंहिंजे मक़सद खे पहुची वेंदा, तव्हांखे बि सवाबु मिलंदो, दुआऊं कंदव। ऐं वॾी ॻाल्हि त मूं बि सॼी उमिरि तव्हांजो शुक्रगुज़ार रहंदुसि, तव्हांजो मूं ते ॼण अहसान रहंदो। मूंखे पकी उमेद आहे त तव्हां थोरी बि महिरबानी कंदव न त हिननि जो बेड़ो पार थी। मलक शहपाल हिननि जी हक़ीक़त ॿुधी। मलक शहपाल चयसि त ठीकु आहे, अखियुनि सां मां तव्हांजे हुकुम में कॾहिं पोइते न पवंदुसि। त तो बादशाह हुकुम कयो आहे, मूंखां जेको वस पुॼंदो मां हिननि जे लाइ कंदुसि। ईअं चई, बादशाह त हुयो जिन्हनि परिनि देवनि जो बादशाह हुयो, ईअं चई हिन तेज़ निगाहुनि सां, तेज़ नज़रुनि सां देवनि ऐं परिनि जी तरफ़ ॾिठो।
देव परियूं उन्हनि जी तरफ़ ॾिठे। वॾा वॾा जिन जेके जिननि जा सरदार उन्हनि ॾे खत लिखिया, लिखराई खत त ही हुकुम जेको मां ॼावां थो, हिन हुकुम पहुचंदे मूं वटि हाज़िर थियो। जेकॾहिं अचण में देरि कई अथव त पंहिंजी सज़ा पाण लोड़ींदा। ऐं पाण सां गॾु आयल, पाण सां गॾु जेके तव्हां हथ कयूं, छो जो हिननि जूं हर कंहिंजी शहज़ादियूं, कंहिंजी शहज़ादी गुम थी वई, कंहिंजो केरु गुम थी वियो। पाण सां गॾु तव्हांखे जेके बि आदमज़ाद हथ आया आहिनि, मर्द हुजनि तोड़े माई, उन्हनि खे बि वठी वञो। जेके बि तव्हां कंहिं खां खसियूं आहिनि, माण्हू मायूं तोड़े मर्द, उहे बि वठी अचो। जेकॾहिं कंहिं बि लिकायो आहे त मूंखां कुझु कोन रहंदो। ऐं उन जो इहा ॻाल्हि पोइ जे ज़ाहिर थी त उन्हनि जे ज़ाल ऐं ॿारनि खे मां घाणे में पीड़ाईंदो ऐं उन जो मां को बि नालो निशान न रहाईंदो। तंहिंजे करे जीअं मुंहिंजो हुकुम पहुचेव, झटि मूं वटि पहुची वञो। जिन्हनि देवनि परियुनि जो हे बादशाह हुयो, खत लिखिजी विया, खत उन महिल ई रवाना थिया। जेके उते दरबार में जिन हुया, देव परी जेके हुया, उन्हनि खे ख़बर हुई त किथे किथे जिन्हनि जा सरदार था रहनि, देवनि जा सरदार था रहनि, परियुनि जूं रहनि। उन्हनि सभिनी ॾे हिन खत लिखिया। चइनी तरफ़े मतिलबु खत विया आहिनि। चइनी तरफ़े खत रवाना थिया। हाणे वरी हिननि पाण में कचाई शुरू कई। हिननि बाबा मां तव्हांजो कमु शुरू कयो आहे, दिलि न लाहियो, दिलि न लाहियो, इनशाला तव्हांजो कमु थींदो। मलक शहपाल दरवेशनि ॾे मुंहुं करे चयो त मूंखे वॾी सिक आई, मूंखे वॾी सिक आई। आहियां त बादशाह, ॾिसो था देवनि परियुनि ते मुंहिंजो हुकुम पियो थो हले, जिन्हनि ते हुकुम पियो थो हले, त मूंखे औलाद थी, मूंखे औलाद न थींदो। पोइ मां दिलि में कयो वाइदो, अंजाम कयुमि दिलि में त जेकॾहिं ख़ुदा मूंखे औलाद ॾे, पुट ॾे या धीउ, ॾियण वारो उहो आहे, मर्ज़ी उनजी आहे त पुट थो ॾे या धीउ थो ॾे। मां वाइदो कयो हो त जेकॾहिं मूंखे पुट ॼाओ या धीउ त मां उनजी शादी इंसान ज़ात जे कंहिं बि बादशाह जे ॿार सां कंदुसि, जेको उन महिल पैदा थियो हूंदो जेॾी महिल मुंहिंजा ॿार पैदा थींदा। मुंहिंजो को बि ॿार जेकॾहिं पुट ॼाओ त मां सोचियो हो त कंहिं बि इंसान पर बादशाह जे पुट ॼाओ आहे मूंखे, त कंहिं बादशाह वटि जे उन महिल धीउ ॼाई आहे त मां उन सां पंहिंजे पुट जी शादी कराईंदुसि। पर जे मूंखे धीउ ॼाई आहे ऐं उन महिल कंहिं बादशाह खे पुट ॼाओ आहे त मां उन सां पंहिंजे धीउ जी शादी कराईंदुसि। मां कयो हो इहो पाण सां अंजाम। मां इहो दिलि में इरादो करे, नियत करे वरी दुआऊं घुरण लॻुसि। नेठि पोइ अलाए इन नियत जे करे मतिलबु मूंखे ख़बर पई त मुंहिंजी बादशाह बेगम जेका आहे उनखे उमेद वारी आहे। ॾाढो ख़ुशि थियुसि। आख़िर ॾींहं घड़ियूं पे ॻणियमि, महीना पे ॻणियमि, मूंखे न्याणी पैदा थी, औलाद जो सिकायल हुयुसि। मां त इहो पियो चवां पुट ॼमे, धीउ ॼमे, पर मतिलबु औलाद ॼमे। मूंखे न्याणी पैदा थी, ॾाढो ख़ुशि थियुसि। पर पंहिंजो वाइदो यादि हुयो। मां जिन्हनि खे हुकुम ॾिनो त वञो चारई पासा घुमो, किथे बि कंहिं बादशाह वटि अॼोके ॾींहं में कंहिं बादशाह वटि जेकॾहिं पुट ॼाओ हुजे, कंहिं बि बादशाह वटि पुट ॼाओ हुजे त उनखे मूं वटि हिफ़ाज़त सां खणी। मां जो हुकुम कयो, मुंहिंजो हुकुम ॿुधी जिन दुनिया जे चइनी पासे पखिड़िजी विया, ओलह ओभर ॾखण उत्तर ते पखिड़िजी विया। कुझु घड़ी खां पोइ ही शहज़ादो, हिन बादशाह जो पुटु, इहो मूं वटि खणी आयो। मां ख़ुदा जो शुक्र कयो, मां हुनखे पंहिंजे हंज में खयुमि। मूंखे पंहिंजे धीउ खां वधीक हुनजी मुहबत दिलि में पैदा थी, छो जो मां वाइदो कयो हो त पहिराईंदुमि, पंहिंजे बच्चो जेको थींदो उनखे उन इंसान ज़ात जे बचे सां पहिराईंदुमि। हाणे मूंखे जो धीउ थी, हे पुट, त मतिलबु सोचां पियो त हे मुंहिंजो न्याणो थींदो।
मूंखे हिन जे दिलि में पंहिंजी धीउ खां वधीक मोहबत पैदा थी वई ऐं मुंहिंजी दिलि न पई घुरे त मां हिकु घड़ी बि हुनखे पंहिंजे नज़र खां जुदा कयां। हो जन खणी आया त चवां पियो त करे इहो मोटायां न, मूं वटि हुजे। पर वरी इहो बि सोचां पियो त मां बि त औलाद जे लाइ सिकायल हुयुसि, मां केॾो लोड़ियो आहे, मां केॾो आज़ियूं नाज़ियूं रब वटि कयूं। हिन जा बि त माउ पीउ हूंदा, हिन जा बि त माउ पीउ हूंदा। उहे उन्हनि खे जो न न मिलंदो, हिनखे न ॾिसंदा त उन्हनि वीचारनि जी हालत छा थींदी? उन्हनि खे त इहा ख़बर बि कान पवंदी त वियो केॾे। पोइ उन जे करे मां महीने में हिकिड़ो भेरो मां हिनखे हाणे घुराईंदो आहियां, महीने में हिकिड़ो भेरो 2 ॾींहं पाण वटि रहाईंदो आहियांसि, पंहिंजी सिक पूरी करे वरी मां हिनखे मोटाए मोकिलींदो। जीअं हाणे तव्हांजी असांजी मुलाक़ात थी आहे, मौत त हर कंहिं ते अचिणो आहे, मौत त हर वक़्तु सिर ते बीठो आहे, हयातीअ जी का ख़बर न आहे। तंहिं करे मां चाहियां थो त पंहिंजे जेरे उन्हनि जी शादी कयां। मां चाहियां थो, मुंहिंजो दिलि थी चवे त जेकर मां पंहिंजे जेरे हयाती अलाए छा, मां जेकर जेरे हिननि जी शादी कयां ऐं हीअ ख़ुशी जेका आहे मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आहियां। बादशाह ॿुधे पियो, आज़ाद वक़्तु बादशाह ॿुधे पियो, माना दोस्तीअ जूं ॻाल्हियूं पियो करे, मिटी माइटीअ जूं। हे हेॾो वॾो बादशाह पंहिंजी धीउ पियो पहिराए। बादशाह दिलि में ॾाढो ख़ुशि थियो। हिनखे चई त पहिरियां त असांखे शहज़ादो खॼी वेंदो हो न, वरी मोटी ईंदो हो, असांखे अॼु तो तव्हां पाण ॻाल्हि कई आहे, असांखे भले कहिड़ा कहिड़ा ख़्याल ईंदा, विस विसा दिलि में थींदा। पर हिन महिल तव्हांजो न असांजे अॻियां इहा ॻाल्हि कई आहे, हाणे असांखे हाणे तसली आहे, हाणे असांखे शहज़ादे जे पासे ॾांहुं को खुटको कोन्हे। जेकॾहिं तव्हांजी दिलि चए थी त हे बादशाह हाणे ही तव्हांजो पुटु, बादशाह आज़ाद वक़्तु शहपाल बादशाह खे चयो त जे तुंहिंजी दिलि चए थी त हाणे ही तुंहिंजो पुटु, हाणे आहे तुंहिंजी मर्ज़ी, जीअं वणे तीअं कर, पहिराईंसि तुंहिंजी मर्ज़ी, छॾेसि तुंहिंजी मर्ज़ी, हिन महिल पहिराईंसि पोइ पहिराईंसि, बसि तुंहिंजी दिलि चए थी तो पुटु कयो अथसि त बसि सही। हे हिते साईं रहिया पिया हुजनि जेसि ताईं माण्हू होॾां जिन अचनि, जिन्हनि ॾे जेके ख़त विया। बादशाह फ़क़ीर मलक शहपाल वटि रहनि, खाइणु पीअणु अयाशियूं मज़ा, ख़बर ई न पई टाइम गुज़रण जी। 5 ॾींहं गुज़री विया। 5 ॾींहंनि खां पोइ परे परे जा जेके जिन हुया, जेके जिननि जा बादशाह हुया, उहे सभु उन्हनि खे जो न्यापा मिलिया, ख़तम पहुतनि, उहे अची पहुता। पहिरियां ई मलक सादिक पहुतो। मलक सादिक चौथे फ़क़ीर वारो, उनखे चवनि त तो वटि जेको माण्हू आहे उनखे हाज़ुर कर। मलक सादिक सां त हिननि ठगी कई। हिन ॾाढे कावड़, असुल सफ़ा मुंहुं ॻाढ़ो थी वियुसि, पर अॻियां बि शहपाल हो, डिॼे पियो, शहपाल खां डिॼे पियो, पर कावड़ ॾाढी आहे। नेठि लाचार हुन जेका इहे खणी आया, उहा छोकिरी खणी आया, उहा हिननि खे ॾिनी, जंहिंखे हिननि तेल हणी धप कई। पोइ वरी अमान विलायत जे बादशाह जिन्हनि जो उन खां शहज़ादीअ जी तलब कई, जंहिंजे लाइ वरी नेमरोज़ जो शहज़ादो कोन, जेको डांद ते चढ़ी वेंदो हो, जेको माण्हू मारींदो हो, सौदा हिन वांगुरु पे फिरियो, अब उहा पेश कर। नेठि उन में घणी टाल मटोल कई, पर जेॾी महिल ॾिठई त जिंद कोन्हे फिटंदी, उन बि अची उनखे हाज़ुर कयो। जॾहिं बादशाह फरंग जे शहज़ादीअ बहज़ाद ख़ान जे लाइ पुछा कई त सभु जिन ऐं देव माठ में अची विया, असांखे उन जी ख़बर न। कूड़ था हणो, सभिनी जिननि देवनि हज़रत सुलेमान जो कसम कयो, असांखे हज़रत सुलेमान जो कसम आहे त असांखे ख़बर न।
आख़िर हिकिड़ो जिन हुयो जेको दरिया में रहंदो हो, उन खां पुछियुनि, हू कंधु हेठि करे चुप थी वियो। मलक शहपाल हुनजी दिलि वरिती ऐं हुनखे कसम ॾिनी, चईं तोखे मां इनाम बि ॾींदुसि, थोरो वरी दड़को बि ॾिनई। हुन हथ जोड़े अर्ज़ु कयो त बादशाह सलामत, हक़ीक़त हीअ आहे त जॾहिं हिन बादशाह पंहिंजे पुट जे इस्तक़बाल लाइ दरिया ते आयो हो, उहो जिते शहज़ादी लुड़ी वञेसि। हा, ऐं उहो बहज़ाद गॾु आयो हुयुसि न, जेको उतां खणी हिननि खे आयो हो, चैलेंज कयो हुई बादशाह खे। चईं जॾहिं हिन बादशाह पंहिंजे पुट जे इस्तक़बाल लाइ दरिया ते आयो, हाणे इहो जिन थो ॿुधाए, ऐं शहज़ादी तकड़ में पंहिंजो घोड़ो दरिया में विधो न, इत्तफ़ाक़ सां मां बि उन ॾींहुं सेर शिकार लाइ निकितलुसि, मां बि उन महिल उतां टपियुसि। सुवारियुनि खे जो ॾिठुमि, हेतिरा माण्हू हिन पासे ॾांहुं होॾां, बादशाह हेॾी फौज सां बीठो आहे, मां वरी ईअं तमाशो ॾिसण लॻो। एतिरे में मां ॾिठो त शहज़ादी घोड़े खे छिके दरिया में वई। साईं मुंहिंजी निगाह जो उन ते पई त मां ईअं बेअख्तियार थी वियुसि, मां ईअं सम्झ पंहिंजो होश विञाए वेठुसि। परीज़ादनि खे मां हुकुम कयो त शहज़ादीअ खे घोड़ीअ समेत खणी अचो। उनजे पोयां वरी उहो बहज़ाद उन बि खणी घोड़ो हेठि लाथो। जॾहिं हू गोता खाइण लॻो त मां साईं हुनजी बहादुरी ॾिठी, मां चयो सलाम अथसि, जेको हिननि खे खणी आयो आहे ऐं वरी हिननि जे लाइ पंहिंजी जान थो ॾे। मूंखे हिन जी बहादुरी ऐं मर्दानगी ॾाढी वणी। मां परीज़ादनि खे चयो त इन खे मूं वटि खणी। उहे साईं ॿई मूं वटि सही सलामत मौजूद आहे। इहो अहवाल बयानु करे ॿिन्ही खे शहपाल जे साम्हूं पेश कयो। शाम जी शहज़ादीअ जी घणी ॻोल्हा कई वई, कुर्ब बि ॾियनि पियो, दाबा बि ॾियनि पियो, पर अॻियां साईं जिन हाल को बि हा न पियो करे, न वरी केरु पार पतो पियो ॾिए। सभु को कसम खणे। इते मलक शहपाल चयो त भला को बादशाह या को सरदार गैर हाज़ुर आहे? मां जो हे ख़त मोकिलिया आहिनि, तव्हां था चयो त असांखे ख़बर न आहे, भला ॿुधायो त को अञा रहियो आहे छा? जिन्हनि चयो त जहां पना सभु आया आहिनि, पर हिकिड़ो आहे जंहिं कोहकाफ जे हिसे में हिकिड़ो किलो जादूअ जे ज़ोर ते बणायो, वॾो जादू आहे साईं उन वटि, ऐं उन जादूअ जे करे वॾो हुन में तकबर ऐं गुरूर आहे, कंहिंखे पाण ॼण महसूस न कंदो आहे। साईं उहो कोन आहे, ऐं वॾो शैतान क़िस्म जो आहे, उहो कोन आहे। मलक शहपाल बादशाह हाणे इनखे त बड़ा मुंहिंजे सॾ ते न आयो आहे, ॾाढी कावड़ आयसि। हिकिड़ी फौज जिन्ननि, देवनि ऐं परीज़ादनि जी तयारु कराई, फौज वॾी फौज तयारु करे उन्हनि खे हुकुम ॾिनई त जेकॾहिं सचाईअ सां शहज़ादी खे तव्हांखे ॾे त ठीकु, न त उनखे ज़ोर ज़बरदस्ती सां क़ैद करे मारे, पर कोशिशि कजो त हुनखे जेरो ॿधी मूं वटि वठी अचो, ऐं उन जेको इहो जादूअ जो किलो ठाहियो आहे, उन किले ऐं उन सॼे मुल्क खे बि तबाह करे अचोसि। उन जे मथां हर ॾेई छॾियो त जीअं ॿियनि खे बिबरत हासिल थिए। पर मुंहिंजे चवण ते न आयो आहे, हुकुम मिलंदे ई वॾी फौज रवानी थी। हिकु अधु ॾींहं में उन बाग़ी जेको उहो जादूगर हुयो, उन जादूगर खे पकड़े आया। फौज जो वई हेॾी सारी, उनखे पकड़े आया, वठी आयसि, हथ ॿधल हुजनिसि, अची ऐं बादशाह जे साम्हूं हाज़िर कयो। मलक शहपाल खे वरी कावड़ी, हिन चयसि मगरूर, तूं मगरूर थी वियो, तूं मुंहिंजे सॾ ते न आहे, एॾो तूं मगरूर थी वियो। पर हे साईं वठ वरी बि न ॾे, हिन वरी बि ॾस न ॾिनो, वरी बि न ॿुधाई त को शहज़ादी मूं वटि। उन खां पोइ मलक शहपाल छा कयो, जो परीज़ादनि जो लश्कर वरी तयारु कराई त हाणे तव्हां भला वञो, हिन खे हिते क़ाबू कयो अथऊं, हाणे वञी तव्हां सॼो कोहकाफ ॻोल्हियो, मन तव्हांखे शहज़ादी हथ अचे।
उहो लश्कर वियो, ॾाढी ॻोल्हा फोला खां पोइ नेठि शहज़ादीअ खे उहे वठी आया, हाणे बादशाह जे साम्हूं पेश कयनि। हिननि सभिनी बांदियुनि ऐं चइनी फ़क़ीरनि मलक शहपाल जो हुकुम इंसाफ़ ॾिसी हिन खे ॾाढियूं दुआऊं कयूं। मलक शहपाल खे ॾाढियूं दुआऊं कयनि त असांजूं तो मुरादूं पूरियूं कयूं। बादशाह आज़ाद वक़्त बि ॾाढो ख़ुशि थियो। उन खां पोइ मलक शहपाल हुकुम ॾिनो, हाणे सभिनी जा मुरादूं पूरियूं थी वयूं त मर्दनि खे दीवाने ख़ास में ऐं औरतूं जेके आहिनि उन्हनि खे महल में दाख़िल कयो। हुकुम कई त शहर सॼे खे सींगारियो ऐं शादीअ जी तयारी कयो। शादीअ जूं तयारियूं थी वयूं। हिकिड़े ॾींहुं मोचारी घड़ी ऐं मुबारक घड़ी ॾिसी शहज़ादे बख़्तियार जो निकाह पंहिंजी धीउ, उनजो नालो रखियो रोशन, उन सां विधई। उन खां पोइ यमन जे सौदागरज़ादे जी शाम जे शहज़ादीअ सां ऐं ईरान जे शहज़ादे जी शादी बसरे जी शहज़ादी, उहो जेका सखावत में वारी, उन सां कई। अजम जे बादशाहज़ादे जो निकाह फरंग जे शहज़ादीअ सां कई। नेमरोज़ जे बादशाह जी धीअ बहज़ाद ख़ान खे ॾिनई। नेमरोज़ जी शहज़ादीअ खे यमन जे शहज़ादे जे हवाले कई ऐं पोढ़े अजमीअ जी धीअ जेका मलक सादिक जे कब्ज़े में हुई, अंधड़े वारी, उहा चीन जे शहज़ादो जेको चोथों फ़क़ीर हुयो उन जे निकाह में ॾिनई। अहिड़ी रीति हर को नाम मतिलबु जेको मुराद खणी आयो हो सो मलक शहपाल जे महिरबानी सां पंहिंजे मक़सद ऐं मुराद खे पहुतो। उन खां पोइ बादशाह 40 ॾींहं जश्न करायो। हर को ऐश इशरत में राति ॾींहुं मशगूल। आख़िर मलक शहपाल हर हिकु बादशाहज़ादे खे हाणे हुननि जूं मुरादूं बि पूरियूं थियूं। सूखड़ियूं, तोहफ़ा, माल मिल्कियत ॾेई पंहिंजे पंहिंजे मुल्क रवानो कयो। बाबा हाणे तव्हांजा कम चइनी फ़क़ीरनि जा पूरा थिया। हर को पंहिंजी मुराद हर कंहिंखे मिली, हाणे भले तव्हां वञो। पोइ 4 फ़क़ीर जेके हाणे त शहज़ादा वरी थी विया, उहे 4 ॾाढो ख़ुशी ऐं दिलजाए सां बादशाह खां मोकिलाए रवाना थिया। ख़ैर सां वञी पंहिंजे मुल्क पहुता। वञी बादशाह त करण लॻा। बाक़ी बहज़ाद ऐं यमन जो सौदागरज़ादो पंहिंजे मर्ज़ीअ सां बादशाह आज़ाद वक़्त वटि रही पिया। यमन जे सौदागरज़ादे खे बादशाह पंहिंजो शाही ख़ज़ानची कयो ऐं बहज़ाद ख़ान दिलेर हुयो, उनखे पंहिंजे सॼी फ़ौज जो सिपह सालारी जो उहिदो ॾिनई। जेसि ताईं जेरा रहिया ऐश इशरत कंदा रहिया। अलाह साईं जहिड़ी रीति हिन चइनि दरवेशनि ऐं आज़ाद वक़्त बादशाह जूं दिली मुरादूं पूरियूं कयूं, अहिड़ी रीति हर हिक जो दिली मक़सदु पंहिंजे करम ऐं फज़ल सां पूरो करे